Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में ईद निमाज़ जे इज्तिमाअनि दौरान मुल्की सलामती जे लाइ ख़ुसूसी दुआऊं। ईद निमाज़ बाद माण्हुनि हिक ॿिए खे भाकुर पाए ईद जूं मुबारकूं ॾिनियूं। घरनि में लज़ीज़ ताम तयारु करे दोस्तनि ऐं मिटनि माइटनि ॾांहुं उमाणण जो सिलसिलो जारी। ॿारनि जो ईद ख़र्ची वठणु ऐं तफ़रीही माॻनि ते घुमण वारे मिशन ते ज़ोर। सदर आरिफ अलवी इस्लामाबाद जी फैसल मस्जिद में ईद निमाज़ अदा कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज जाती उमरा में ईद निमाज़ पढ़ी। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी नवाब शाह में ईद निमाज़ अदा कई। मौलाना फज़लुर रहमान अबाणे ॻोठ ऐं सिराजुल हक़ मंसूरा लाहौर में ईद निमाज़ जी इमामत कई। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान बनी गाला में ईद निमाज़ अदा कई। मुल्क खे पेश आयल ॾुखियाईनि जो अंदाज़ो आहे। हुकूमत ऐं इतिहादी गॾिजी मसइला हल करण जी कोशिश कंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पोणनि 4 सालनि खां असांखे इंतकाम जो निशानो बणायो वियो। मुल्की मईशत तबाह कई वई। पाकिस्तान खे ॿीहर अज़ीम मुल्क बणायो वेंदो। महांगाई माण्हुनि जो जीअण अज़ाब करे छॾियो, पर इमरान ख़ान हुकूमत में कूड़ ॻाल्हाइण खां सवाइ कुझु न कयो। असांखे 50% कामयाबी मिली आहे। अञा ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान बि खटिणो आहे। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त तव्हां चवंदा आहियो भारी, आउं चवंदो आहियां सभिनी सां यारी। अॻूणनि हुकुमराननि हर शोबे खे तबाह करे छॾियो। ॾुखियायूं ईंदियूं आहिनि, पर इंशाअल्लाह ईंदड़ फतह असांजी हूंदी। ऐं लॉन्ग मार्च खूनी थी सघे थो ऐं मुल्की हालतूं ख़राब थी सघनि थियूं। दुआ आहे त मुल्क में बुहारो न अचे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त घिटियुनि ऐं पाड़नि में वेड़ थी त ज़िम्मेवार राणा सनाउल्लाह हूंदो। अवाम जिन खे ॾिसण में नथो चाहे उन्हनि खे इक़्तिदार में आंदो वियो आहे। मुल्की हालतूं ख़राब आहिनि। 31 मई ताईं मामले जो हल कढियो वञे। 90 ॾींहंनि में चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान कयो वञे। आउं पाक फ़ौज सां गॾु आहियां। इमरान ख़ान राब्ते जे लाइ मुंहिंजी ड्यूटी लॻाई त उन्हनि सां ॻाल्हाए सघां थो। अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो टाइम न्यूज़। मां आहियां महताब अली नूर। अवां सभिनी ॾिसंदड़नि खे टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सथ पारां ईद उल फितर जूं तमामु घणियूं वाधायूं हुजनि। हाणे वठूं था शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ बुलेटिन सां गॾु हाज़िर थींदा।